मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु सिखो। दोस्तो, असांजी महिनत खे ॾिसो, तती थधी में हलूं पिया। सो असां जंहिं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि था करियूं ऐं अव्हां खे बि उन जे इश्क जो ॾस था ॾियूं। मञूं था ज़िंदगीअ जे सफ़र में मुश्किलातूं अचनि थियूं, इनकारी न आहियूं। इहो दस्तूर हयात आहे। जीअं लतीफ़ सरकार फरमाए थो, सॼण सयूं कनि लोकां लेखे विंगियूं। सॼण सयूं कनि लोकां लेखे विंगियूं, संदी सुपरियनि पर परूड़ण ॾाखिड़ो। सो सॼण त कम खे ठाहिण ॼाणनि था। बसि ज़ाहिरी मुश्किलातूं हिकु मोहबत जो अंदाज़ आहे। आशिकनि खे सताइण जो मज़ो वठण लाइ महबूब कुझु ईअं बि कनि था। कुझु तकलीफ़ुनि खां पोइ वरी गले लॻाए सभु कसरूं कढियो छॾी। बसि मुंहिंजा प्यारा, हिमत न हारियो। मादियत पसंदी जे चकरनि खां बचो। या महिनत कसरत दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत खे जारी रखो। अल्लाह पाक असां सभिनी जो निगहबान ऐं हामी नासिर आहे, इंशाअल्लाह। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी, किताब बाग़े वफ़ा जूं रमज़ूं।